अस्सलाम वालेकुम। अॼु जी टॉपिक आहे कन्वर्जन फ्रॉम इम्प्रॉपर टू मिक्स्ड फ्रैक्शन एंड मिक्स्ड टू इम्प्रॉपर फ्रैक्शन। अॼु जे हिन वीडियो में असां ॾिसंदासीं त असां वटि जेकॾहिं इम्प्रॉपर फ्रैक्शन ॾिनल आहे त उनखे मिक्स्ड फ्रैक्शन में कीअं कन्वर्ट कबो आहे ऐं जेकॾहिं असांखे मिक्स्ड फ्रैक्शन ॾिनल आहे त उनखे इम्प्रॉपर में कीअं कंदासीं। सही आहे। त हे मां हिते 3 एग्ज़ाम्पल रखिया आहिनि। हाणे हे आहिनि असां वटि इम्प्रॉपर फ्रैक्शन, हे बि हे ऐं हे टई असां वटि इम्प्रॉपर फ्रैक्शन आहिनि ऐं हिननि खे मिक्स्ड फ्रैक्शन में कन्वर्ट करण जी कोशिशि कंदासीं। सही आहे। हाणे प्रीवियस लेक्चर्स में मां ॿुधायो त इम्प्रॉपर फ्रैक्शन छा खे चइबो आहे। अहिड़ो फ्रैक्शन जंहिंजो मथियों पार्ट हेठें पार्ट खां वॾो हुजे या मथियों पार्ट हेठें पार्ट जे बराबरि हुजे त उहो असांजो हूंदो आहे इम्प्रॉपर फ्रैक्शन। सही आहे। त हिन जो ॾाढो आसान आहे मिक्स्ड फ्रैक्शन में कन्वर्ट करणु। छा कंदासीं, हिन जी डिवीजन कंदासीं। हाणे मां अज्यूम थो कयां त तव्हांखे डिवीजन अचे थी। सही आहे। त छा कंदासीं, वंड में कीअं हूंदो आहे, मथीं वारी साइड असां अंदरियां रखंदा आहियूं ऐं हेठां वारी साइड ॿाहिरियां रखंदा आहियूं। सही आहे। हाणे अंदरी साइड ते ॿाहिरीं साइड जा खोड़ा आणंदासीं। ठीकु आहे। त हे असां वटि 3 आहे। टिनि जो ॾिसो चेन ते घणा दफ़ा खोड़ो लॻे थो, हिकु दफ़ो। जेकॾहिं 2 दफ़ा आणंदासीं ॿ ट्रिकी शइ त चेन खां वधी वेंदो। सही आहे। त इन जे करे असां छा कंदासीं, हिकु दफ़ो 3 जो खोड़ो आणंदासीं। त जेको जवाबु हूंदो, जेतिरा दफ़ा खोड़ा आणंदासीं उहो हितां लिखंदासीं। 1 ट्रिकी 3। सही आहे। हाणे हे असां माइनस कंदासीं। चेन मां 3 वञनि त असां वटि बचंदो 1। सही आहे। त हे असांजो मिक्स्ड फ्रैक्शन में अची वियो। ईअं सम्झो। कीअं कंदासीं हिनखे कन्वर्ट, त जेको जवाबु आयो आहे असांजो उहो सॼो थींदो असां वटि ऐं हीअ फ्रैक्शन जी बार ॾींदासीं ऐं हीअ जेका असां वटि पाशी बची, हिनखे असां सिंधी में चवंदा आहियूं पाशी। जेका पाशी बची इहा असां अंश में रखंदासीं ऐं जेको असांजो डिवाइज़र हुयो वंडींदड़ उहो रखंदासीं छेद में। त हे असांजो मिक्स्ड फ्रैक्शन में अची वियो। हिकु असांखे ॿुधाए थो त 3 हिसनि में विरायल शइ सॼी। ठीकु आहे। हाणे हिकु छा थो ॿुधाए त हिकु सॼी शइ 3 हिसनि में विरायल, हिकु सॼी शइ 3 हिसनि में विरायल। ठीकु आहे। सॼी शइ माना हे सॼो असां खणंदासीं। हिकु सॼी शइ 3 हिसनि में विरायल। हाणे हे हिकु पूरो थी वियो। ठीकु आहे। हिकु सॼो असां हिते ॾिनोसीं। हाणे बचो हे, हिनखे छा लिखंदासीं, 3 हिसनि में विरायल हिकु शइ, उन जो खयल हिकु हिसो। सही आहे। हिकु छा ॿुधायो असांखे, हिकु सॼी शइ 3 हिसनि में विरायल। हीअ हिकु सॼी शइ ॾिनीसीं 3 हिसनि में विरायल ऐं हे त असांजो पूरो थी वियो। 1/3 इहो छा थो ॿुधाए त 3 हिसनि में विरायल हिकु सॼी शइ ऐं उन मां हिकु हिसो खयल। हाणे तव्हां नोट कयो, हिते हुयो 4/3, इनखे असां मिक्स्ड फ्रैक्शन में आंदोसीं। ठीकु आहे। ऐं मिक्स्ड फ्रैक्शन मां असां शेडिंग करे ॾिठीसीं। हाणे ॾिसो त हीअ शेडिंग ऐं जेको हे असां वटि ॾिनल आहे बराबरि आहिनि। ठीकु आहे। चेक था कयूं। अहिड़ी शइ जंहिंजा 3 बराबरि हिसा आहिनि। ठीकु आहे। असां वटि उहा शइ आहे ऐं उन मां खयल आहिनि 4 हिसा। ठीकु आहे। कीअं, 3 हिसा त हे थी विया, उन्हनि मां 3 ई खयासीं, 3 पूरा थी विया ऐं ॿी बि शइ ठाहीसीं जंहिंजा 3 हिसा हुया, उन मां हिकु हिसो। त शेड थियल रीजन ॻणियो, 1 2 3 4। त 4 असां वटि हिसा खयल, हे मथां जेको लिखियल आहे 4 हिसा खयल ऐं 3 हिसा असांजा टोटल। सही आहे। त हे ऐं हे बराबरि था थियनि पाण में। हाणे ईंदासीं नेक्स्ट एग्ज़ाम्पल ते। हिनखे बि ईअं ई कंदासीं, वंड में आणींदासीं। ठीकु आहे। कीअं, जेको मथां वारी साइड आहे असां वटि उहा अंदरियां ॾींदासीं, जेका हेठां वारी साइड आहे उहा ॾींदासीं ॿाहिरियां। ठीकु आहे। हाणे 8 जो 10 ते खोड़ो हणंदासीं। 1 8 8। जेकॾहिं 2 दफ़ा हणंदासीं 2 8 16 त 10 खां वधी वेंदो। सही आहे। त इन जे करे असां हिकु दफ़ो हणंदासीं। 1 8 8। त 10 मां 8 वञनि त असां वटि बचंदा 2। त हे असांजो मिक्स्ड फ्रैक्शन में अची वियो। जेको जवाबु आहे उहो असां सॼनि में लिखंदासीं
ऐं पाशी जेका आहे उहा अंश में ऐं जेको असांजो वंडींदड़ आहे उहो छेद में। सही आहे। जेकॾहिं हिन खे तव्हां शेड करणु चाहियो त हे बि उहो ई तरीक़ो आहे। हिकु सॼो आहे, ठीकु आहे, 8 बराबरि हिसनि वारो, ठीकु आहे, हिकु सॼो 8 बराबरि हिसनि वारो ऐं हिकु सॼो 8 बराबरि हिसनि में विरायल ऐं उन मां 2 हिसा खयल। सही आहे। 8 बराबरि हिसनि में विरायल, 2 खयल, माना हिकु सॼो हे असां वटि अची वियो 8 बराबरि हिसनि में विरायल ऐं सॼे खे शेड कयो आहे छो त असां वटि सॼो आहे। ऐं ॿियो छा आहे, असां वटि 8 बराबरि हिसनि में विरायल ऐं उन मां 2 खयल। ठीकु आहे। हाणे कंपेयर कयो हिन खे ऐं हिन शेडेड रीजन खे। ॾिसो त ॿई बराबरि आहिनि। जेका शइ आहे टोटल 8 हिसनि में विरायल आहे, वाक़ई 8 हिसनि में विरायल आहे, ठीकु आहे। उन मां 10 खयल आहिनि। 10 कीअं, हे जेके 8 हुया 8 त टोटली असां खयासीं। हाणे ॿियो बि 8 हिसनि में विराईंदासीं। हाणे ॿियो जेको सॼो आहे उनखे बि असां 8 हिसनि में विराईंदासीं ऐं उन्हनि 8 हिसनि मां 2 खणंदासीं। त 1 2 3 4 5 6 7 8 8 हिसा आहे, 2 हिसा आहे, त 10 हिसा टोटल असांजा खयल थी विया ऐं असांजो जेको सॼो आहे उहो आहे 8 हिसनि ते मुश्तमिल। ठीकु आहे। नेक्स्ट एग्जाम्पल आहे असांजो 8/3। हिन खे छा कंदासीं, उहो ई सेम 8 अंदरियां ईंदा, 3 ॿाहिरियां ईंदा। हाणे खोड़ा आणी ॾिसंदासीं। 3 जो 8 ते ॾिसो घणा दफ़ा थो वञे, 1 टकी 3 2 टकी 6, त 6 8 खां नंढो आहे। सही आहे। जेकॾहिं अञा वधाईंदासीं 3 टकी 9 त 8 खां वधी वेंदो। इन जे करे असां या पूरो हणंदाऊं या पूरे खां घटि। त हाणे असां हणंदासीं 2 टकी 6, 2 टकी 6, 8 मां 6 वञनि त असां वटि बचंदा 2। ठीकु आहे। त हे असांजो अची वियो 2 सॼा, हे जेको जवाब में आयो। पाशी मथां ईंदी ऐं वंडींदड़ जेको आहे असांजो डिवाइज़र उहो हेठां ईंदो। सही आहे। त हे सॼनि में अची वियो। हाणे हे ॻाल्हि साॻी आहिनि, हे बि ऐं हे जेको मां लिखियो आहे हिते कढियो आहे इहो ऐं हे ॿई बराबरि आहिनि, ॻाल्हि साॻी आहिनि। हे सिर्फ़ु इम्प्रॉपर में लिखियल आहे ऐं हे जेको आहे मिक्स्ड फ्रैक्शन में लिखियल आहे। सही आहे। जेकॾहिं तव्हां हिन खे बि शेड करणु चाहियो त करे था सघो। हाणे शेड करण लाइ असांखे छा करिणो आहे, ॾिसो हे जेके 2 सॼा आहिनि इहे असांखे छा था ॿुधाइनि, जीअं हिते हिकु पियो ॿुधाए त हिकु सॼो 8 हिसनि वारो, त हे बि ॿुधाए थो त 2 सॼा पर 3 हिसनि वारा। माना कीअं, 2 सॼा असां वटि, हे 2 सॼा। ठीकु आहे। हाणे असां हिन जी था ॻाल्हि कयूं पहिरियों सॼनि जी। हे छा थो चए त 2 सॼा, असां 2 सॼा ठाहियासीं पर घणनि हिसनि वारा, ओ हिन 3 हिसनि वारा। शेद आहे असांखे ॿुधाए थो त इन्हनि जा हिसा टोटल घणा थींदा, त 3 हिसा। ॿिनि असांखे ॿुधायो त 2 सॼियूं शयूं, हे असां ड्रा कयूंसीं 2 सॼियूं शयूं 3 हिसनि वारियूं। हे जेको शेद आहे उन असांखे ॿुधायो त उन्हनि शयुनि जा टोटल हिसा घणा थींदा, त 2 शयूं, हे 2 शयूं 3 हिसनि वारियूं, त 3 हिसा कया सभिनी जा। सही आहे। हाणे हिन मां त जान छुटी वई, 2 सॼा असां लिखियासीं ऐं हिननि खे असां शेड बि कंदासीं हिते। सही आहे। छाजे करे त सॼा आहिनि ऐं सॼनि खे शेड कबो आहे, छो त हे टोटल मां टोटल असां वटि शयूं खयल आहिनि, इन जे करे चऊं था त हे सॼा आहिनि। सही आहे। हे त पूरो थी वियो, 2 सॼा असां खयासीं। हाणे ईंदासीं हिन पार्ट ते। हे पूरो थी वियो हिन पार्ट ते। त हिन में बि ईअं ई थींदो। ॾिसो हे त शेड कंदा था अचूं, अॻु में खईं असां त 3 हिसा आहिनि टोटल शइ जा, उन मां 2 खयल। सही आहे। हाणे हे शेडेड रीजन तव्हां ॻणियो ऐं हे ॻणी ॾिसो त ॿई बराबरि बीहंदा। 1 2 3 4 5 6 7 8, त 8 हिसा असां वटि शेडेड आहिनि, माना खयल आहिनि ऐं घणनि हिसनि वारो सॼो आहे, 3 हिसनि वारो। त हे असां वटि सेम अची वियो। सही आहे। हाणे जेकॾहिं असां वटि मिक्स्ड फ्रैक्शन ॾिनल आहे, ठीकु आहे, को बि एग्ज़ाम्पल खणूं था 5 माना 5 सॼा 3/4। जेकॾहिं हे ॾिनल आहे, हिन खे असांखे इम्प्रॉपर फ्रैक्शन में करिणो आहे त कीअं कंदासीं।
हाणे ॾिसो हे जेको सॼो आहे इन खे छेद सां ज़र्ब कंदासीं, हिन खे छेद सां ज़र्ब कंदासीं, जेको जवाबु ईंदो पोइ उन जवाब खे हिन सां एड कंदासीं। सही आहे। 5 चौंक 20, 20 ऐं 3 23, त 23/4 हिन जो जवाबु आहे। ॿियो कोई एग्ज़ाम्पल खणो, 6 सॼा 5/6, जेकॾहिं खणूं था छा कंदासीं, सॼे खे ज़र्ब कंदासीं, हिन सॼे खे छेद सां ज़र्ब कंदासीं, 6 छिका 36। हाणे जेको 36 जवाबु आयो आहे उन खे एड कंदासीं हिन अंश सां, 36 ऐं 5 41। सही आहे, 41/6। हाणे हिन जो कमु ख़तमु थी वियो। हिते जेको जवाबु आयो हिन सां माना जोड़ करण सां जेको जवाबु आयो 41 ऐं छेद असांजो साॻियो ई हूंदो 6, 41/6।